नाज़रीन, सकरन जे जिना पब्लिक स्कूल में फ़न फेस्टिवल ऐं एवार्ड थी गुज़री, जंहिंमें शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि पारां मॉडल पेंटिंग्स, साइंसी ऐं ॿियूं केतिरियूं ई तख़लीक़ी ठाही नुमाइश में रखियूं। उन मौक़े ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश कया विया। बहितरीन मॉडल ऐं पेंट्स ठाहिण ते खेनि एवार्ड ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिना विया। उन मौक़े ते एजुकेशन ऑफिसर शहीद बेनज़ीराबाद निसार अहमद ख़ासकिली चयो त शागिर्दनि सुठनि ज़हननि जा तख़लीकार हूंदा आहिनि। हिन स्कूल जे शागिर्द जे वॾो टैलेंट मौजूदु आहे। जिना पब्लिक स्कूल जे प्रिंसिपाल इम्तियाज़ शाह राशिदी चयो त शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे तालीम सां गॾु बहितर इंसान थियण जी तरबियत पिणु ॾिनी वञे थी। मीडिया सेंटर जे सदर क़ुर्बान उमरानी चयो त मासूम शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि में वॾो टैलेंट मौजूदु आहे, जिन पंहिंजी मासूम ज़हननि सां फ़न ऐं आर्ट जो मुख़्तलिफ़ शयूं ठाहियूं आहिनि। उमेद आहे त अॻिते बि मुल्क जो नालो रोशन कंदा। तक़रीब के सहाफ़ी काज़ी जावेद सनाई ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते महिमाननि पारां बहितरीन मॉडल ऐं साइंसी शयूं ठाहिण ते खेनि एवार्ड, कैश प्राइज़ ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट स्कूल इंतिज़ामिया पारां ॾिना विया। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट क़ुर्बान उमरानी। कोई पिक्चर दिखाऊं तुझे मैं, ले जाऊं तुझको ऐसी जगह, ओ मेरी जान जा जहाँ। खेरा हिन में हिकिड़ो दफ़ा बेवकूफ़ ठाहियो। हाणे मां हिन खां ट्रिपल एक्स फीस वठींदमि ऐं आउं हिन खे बेवकूफ़ ठाहींदमि। डॉक्टर साहब जी छा थियो? मुंहिंजे दिमाग़ जी याददाश्त बि हली आहे। डॉक्टर साहब ये तो सादा ही है जेके तव्हांखे पहिरीं ही तो मुंहिंजी सोचण खां ॾाढो चालाक निकितो, पर ख़ैर आहे का ॻाल्हि न आहे। हाणे तव्हां ॾिसी वठो था 4 दफ़ा फीस वठी। तक़रीबन मुझे ख्याल में 60 ॿारनि पार्टिसिपेट कयो आहे, हिसो वरितो आहे। उन 60 ॿारनि खे असां पंहिंजे तरफ़ां एवार्ड सर्टिफिकेट ॾींदासीं हिकिड़ा बेस्ट स्टूडेंट्स आहे। उन खां अलावा जेके ॿार पोजीशन खणंदा असाइनमेंट में फर्स्ट सेकंड थर्ड, नर्सरी जी अलॻि आहे ऐं सेकेंडरी जी अलॻि आहे, उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां स्पेशल प्राइज़ हूंदा ऐं इन शीटुनि में ऐं इन खां गॾोगॾु हिन मॉडल्स में जेको फर्स्ट सेकंड थर्ड पोजीशन कंदो उन्हनि खे आउं इनाम ॾींदुसि इंशाअल्लाह।
तमामु घणो थोराईंदो आहियां पंहिंजे हिन स्कूल जे उस्तादनि जो जंहिं मूंखे हिन प्रोग्राम में मुंहिंजो तमामु घणो साथ ॾिनो स्पेशली असांजी स्कूल जी मैडम ऐं मिस राबेल उमरानी ऐं मिस पारस माला जंहिं हिन प्रोग्राम खे ठाहिण में जोड़ण में हिननि शयुनि खे ठाहिण में तमामु घणो किरदारु अदा कयो आहे। ॿियनि टीचरनि बि तमामु भरपूर तरीक़े सां साथ ॾिनो आहे, ॿारनि खे तयारी करण में हिसो वरितो आहे। पर जेके नुमाया टीचर आहिनि जिन हर ॻाल्हि में अॻियां अॻियां थी करे हिन प्रोग्राम खे बहितर कयो आहे ऐं उनजो शुक्रगुज़ार आहियां। हिकु दफ़ो मिड़नी महिमाननि जो थोराइतो जो पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए असां वटि आयो, असांखे ॿुधो, वधीक असां जी तव्हां रहनुमाई कंदा ऐं अॼु हिन प्रोग्राम ते तव्हां महिमान थोरो घणो ॻाल्हाईंदा त असांजी कमी पेशी खे दरगुज़र कजो। बाक़ी जेके तव्हांखे सुठियूं ॻाल्हियूं लॻनि उहे असांखे सम्झाइजो, ॿुधाइजो। वॾी महिरबानी। इंतिज़ामिया ऐं ॿारनि नंढड़ियूं अदड़ियूं ऐं अदड़िया सभिनी खे मुबारक हुओ त तव्हांजो हीउ कामयाबु प्रोग्राम थियो माशाअल्लाह। ऐं ॾाढो सुठो थो लॻे ॿारनि जो कॉन्फिडेंस ॾिसी। ऐं साईं असांखे टे कैटेगरियूं ॾिनियूं, आर्ट जे हवाले सां, बुक्स जे हवाले सां ऐं जेके वाल ते प्रिंट्स लॻल उन हवाले सां। पर हिकिड़ो शायदि साईं खां रहिजी वियो टेबलोस जे हवाले सां, त उहो ॾाढा ॿाहिरां ॿ टे टेबलोस हुआ त उन में हुअणु खपे आहे। उहो असां नंबर ॾेई छॾिया आहिनि, साईं ऐलान कंदो। बाक़ी टेबलोस जे हवाले सां बि जेको उन में कॉम्पिटिशन बि शामिलु आहे। पर जेके न्यूज़ कास्टर हुयूं ॿ अदड़ियूं, उहो जेको टेबलो हो बराबरि कमाल जो टेबलो। इसी तरह हमारे प्रोग्राम का टाइम खत्म हुआ। खुदा हाफिज़।